बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शाह साईं जे सुर कल्याण मां ई बैत खणी निकिता आहियूं। कुठियसि कुवे जन तन तबीब न गॾिया, कुठियसि कुवे जन तन तबीब न गॾिया, ॾेई ॾंभ ॾॾनि पाणा ॾील ॾुखो हुयो। हिकिड़ा थींदा आहिनि वेज, ॿिया थींदा आहिनि कुवेज। वेज उहे जेके हाज़िक आहिनि, कुवेज उहे जेके अताई आहिनि, पंहिंजो पाण हकीम थी वेही रहिया आहिनि। हुननि वटि का सनद कान्हे का, हू पंहिंजो पाण खे हकीम त सॾाइनि था, पर हुननि वटि हिकमत जी का बि ॻाल्हि कान्हे का। शाह साईं अहिड़नि हकीमनि जो हिन बैत में ज़िक्र कयो आहे त मूंखे उन्हनि अताई हकीमनि आज़ारे विधो आहे, तकलीफ़ ॾेई छॾी आहे। मां त इलाज सम्झी उन्हनि खां इलाज पियो करायां, पर रहंदो हुननि मूंखे बीमार करे विधो। पाण उन्हनि ॾुखोए छॾियो आहे मूंखे, मुंहिंजो ॾील ज़ख़्मी करे छॾियो, मुंहिंजो जिस्म ज़ख़्मी करे छॾियो आहे, ॾंभे छॾियो आहे। इहे केरु आहिनि? इहो कंहिंजो ज़िक्र थो करे शाह साईं? हर दौर में असुल जो नकुल ज़रूरु थींदो आहे। तव्हां ॾिसंदा त जेकॾहिं को मुल्क का पंहिंजी मसनूआत बाज़ार में आणे थो, उनजो नालो थी थो वञे, त ॿिए ॾींहं ते उनजो नकुल बि अची थो वञे बाज़ार में। जेतिरी भली शइ ईंदी ओतिरो उनजो नकुल बि ईंदो। इन जे करे जेकॾहिं सूफ़ी सचा आहिनि, एॾे वॾे मान वारा आहिनि, शान वारा आहिनि, त उनजो नकुल बि त ज़रूरु थियणो आहे। सिर्फ़ु लिबास पाइण सां सूफ़ियत नथो थी सघे, सिर्फ़ु इल्मु हासिलु करण सां आलिम नथो थी सघिजे। छाकाणि त इल्मु अंदरि वेहे उज़वनि मां ज़ाहिर थिए त पोइ आलिम आहे, छाकाणि त उन इल्मु उनखे फ़ाइदो ॾिनो आहे। सिर्फ़ु इल्मु ज़बान ते महदूद हुजे, कलाम ताईं महदूद हुजे, लाजिक ऐं फ़लसफ़ो ॿुधाइण ताईं महदूद हुजे, उन सां को फ़ाइदो कोन पवंदो। छाकाणि त उहो इल्मु उन में अंदरि दाख़िल ई कोन थियो आहे, हुनजे उज़वनि मां ज़ाहिर ई कोन थो थिए। जेकॾहिं तसौफ़ जूं ॻाल्हियूं पढ़ी, किताब पढ़ी उहे ॻाल्हियूं करणु लॻिजनि, सूफ़ी कोन थी वञे थो। ओड़ियूं ॻाल्हियूं किताबनि में जाम लिखियूं पियूं आहिनि, सभु कोई पढ़ी सघे थो, पर जॾहिं हुनखे किथे कंहिं रहबरी जी ज़रूरत पई, कंहिंजी रहबरी जी ज़रूरत पई, त रुकिजी वेंदो। छाकाणि त हू कामिल कोन्हे, हू नाक़िस आहे। कामिल जी पोइवारी करणु, पिछलगी करणु कमाल ते पहुचाईंदी, नाक़िस जी पिछलगी करणु ॾुखो ईंदी। असां ॾिसूं था त आलिम तमामु घणा आहिनि, तक़रीरूं करनि था, ख़िताबत थिए थी हर क़िस्म जा। उन्हनि जे ज़बान में उहो तासीर हुजणु घुरिजे त माण्हू ॿुधी उहो दग हासिलु कनि जेको हू ॾसे रहिया आहिनि, पर ईअं कोन्हे को। असुल ॻाल्हि इहा आहे, सची ॻाल्हि लाइ सची ज़बान जो हुजणु बि ज़रूरी आहे। जेकॾहिं सची ज़बान न आहे, सची ॻाल्हि आहे त कंहिं कमु न। सादिक ॻाल्हि लाइ सादिक ज़बान बि ज़रूरी आहे, पोइ उहा कलाम असरु कंदी। झंगली माण्हुनि में, अरबनि में सुहिणो रसूल अचे थो,
सादिक बणिजी अचे थो उहो ई क़ुर पढ़े थो जेको असां क़ुर पढ़ंदा हुआसीं। हिक जे चवण ते 360 ख़ुदा छॾे ॾियनि था। बेशक तूं सादिक आं, तूं सिद्दीक़ आं। सिर्फ़ु कमाल छाजो हुयो? उन अमल जो हुयो, उन ज़बान जो कलाम हुयो। हिकिड़े स्कूल में तालिब इल्म पढ़ंदा हुआ। उते हिकु ॾींहुं ॾीआ विसामी या तेल ख़तमु थी वियो। हिकिड़ो दरवेश वेठो, हुन चयो त पाणी जो टीन भरे अचो त मां तव्हांखे उन ते पढ़ी ॾियां थो। उन ते उन दरवेश दम कयो, चइनि हाणे ॾीयनि में विझो। ॾीआ ॿरण लॻा। जेतिरे ताईं उहो पाणी हुयो ॾीआ ॿरंदा रहिया। काफ़ी ॾींहंनि खां पोइ उहो पाणी ख़तमु थी वियो। वरी कंहिं ज़माने में तेल खुटो, उन्हनि खे ज़रूरत पई तेल जी। हिकिड़े छोकिरे चयो मूंखे उहो जेको साईं पढ़ियो मूंखे बि यादि आहे, मां बि पढ़ां थो, दम कयां थो, पाणी भरे अचो। पाणी ते दम कई, उहे साॻिया जुमिला, उहे साॻिया कलमा पढ़े, को असरु कोन थियो। पोइ जॾहिं उहो साईं सां वरी मिलियो, साईं मां बि उहो ई साॻियो कलाम पढ़ियो। पुटु कलाम त साॻियो हो, ज़ुबान त साॻी कान। कुठियसि कुवेजनि, उहे कुवेज उहे जेके बणिजी वेही रहनि लिबास पाए ऐं माण्हुनि खे धोखे ॾियण लाइ। उन्हनि रहंदो माण्हू खारिया आहिनि, माण्हू ठाहिया कोन्हनि, दग न लाता अथनि। दग लाइण वारा दरवेश हूंदा आहिनि, पाण मारे ॿियनि खे जीआरे छॾींदा आहिनि। हुननि जो कमु ॿियनि खे जीआरणु आहे। सिर्फ़ु क़ल्ब जूं ॻाल्हियूं ॿुधाइण, करामतूं ज़ाहिरी ज़हूर वारियूं करणु, इहो बि को शान वारी ॻाल्हि कान्हे का। जेकॾहिं उॾामे थी, उॾामण को मंज़िल मक़ाम ज़ाहिर करे त मख बि उॾामे थी। अहिड़ी तरह जादूगर, टोणेबाज़, जिनात वारा बि दिलि जूं ॻाल्हियूं ॿुधाए सघंदा आहिनि। हीअ त अमल जी ॻाल्हि आहे, हीअ त रहणे जी ॻाल्हि आहे। हुननि जो हलणु उथणु वेहणु सभु हू बहू क़ुर हूंदो आहे। ऐं पोइ उन्हनि जी पिछलगी, रहबरी, रहनुमाई दग लाहींदी आहे, रोशनी हूंदी आहे, सरापा रोशनी हूंदी आहे। साहिबे हाल जॾहिं कंहिंखे बि खणंदो आहे त अर्श ते पहुचाईंदो आहे, हुन जे अंदर खे उजारे छॾींदो आहे, हुनखे कमाल जे दर्जे ताईं रसाए छॾींदो आहे। कुठियसि कुवेजनि तन तबीब न गॾिया, ॾेई ॾंभ ॾॾनि पाणा ॾील ॾुखो हुयो। तंहिंजे करे जॾहिं बि तव्हांखे रहबर जी ज़रूरत पए, हकीम जी ज़रूरत पए, हूअं बि पाण खे जॾहिं जिस्म जे बीमारी जी ज़रूरत हूंदी आहे त को डॉक्टर ॻोल्हे कंदा आहिनि। बिल्कुलु अहिड़ी तरह माण्हुनि खां पुछी, पंहिंजे अंदर खां पुछी अलाह वारे खे ॻोल्हिजे। बाक़ी हक़ीक़त इहा ई आहे त अलाह वारे खे अलाह ॼाणे या उहो अलाह वारो पाण पंहिंजी ॼाण करे, ईअं हुनखे सुञाणणु ॾुखियो आहे। तंहिंजे करे दुआ घुरंदा कयो, मुंहिंजा मालिक उहो ॾेखार जेको तोखे ॾेखारे, छाकाणि त हुनजो ॾिठल आहे, असांजो ॾिठल न। सुर यमन कल्याण जो बैत आहे। शाह साईं फरमाइनि था त सूफ़ी चाई सद करे सूफ़ियुनि ई न सलाह, सूफ़ी चाई सद करे सूफ़ियुनि ई न सलाह, काटे रख कुला विझ उछले आग में। सूफ़ी चवाई थो पंहिंजो पाण खे त मां सूफ़ी आहियां, उन आशिक़नि वारे टोले मां सॾाई थो ऐं सदूं बि ई थो करे, दिलियूं बि ई थो हणे। इहा त सूफ़ियुनि जी सलाह ई कान हूंदी आहे। काटे रख कुलाह विझ उछले आग में, त पंहिंजे कंध खे कपे उछले आग में विझी घिड़ी पो। शाह साईं सुर सुहिणी में बि हिकु अहिड़ो ई बैत चयो आहे। पाण फरमायो अथनि त घिड़िया से चढ़िया ईअं अथई, घिड़िया से चढ़िया ईअं अथई, मैं मते मेहराण में पोट पो ॾेई, त मेहार मिलई संभूड़ो सेणासी।
ॾस ॾिए थो सूफ़ी खे त जेके घिड़िया उहे ई पार थींदा, उहे ई चढ़ी पवंदा। हिन घेर मां जेको लथो इनशाला उहो ई पार थींदो। मैं मते मेराण में पोट पिट हिन इश्क वारे दरिया में कुॾी पओ, बीही दिलियूं न हण त मेहार मिले ई संभूरो सेणासीं। त उहो महबूब जेको तुंहिंजो आहे उहो तयारु थियलु हकियो तकियो तुंहिंजे लाइ सेणा खयो बीठो हूंदो, उहा सवारी झलियो बीठो हूंदो, उहा ॿेड़ी झलियो बीठो हूंदो जंहिंमें तूं वेही पार थींदे। Where fearsome water and whirlpool roar, there that other bank's thought in my mind pour. Love overcomes, waves strength and force. Lord, so ordain that I can cross river spade with their support. हू एॾो महिरबानी आहे, हू एॾो महिरबानी आहे जो सिर्फ़ु तव्हांखे आज़माइण लाइ इहो कयो अथई, लिक छप जी बाज़ी सिटी अथई। ॾिसां त केरु थो इन ज़ाहिरी ख़ौफ़ वारे कम में बचा छॾणा आहिनि, ॿार छॾणा आहिनि, ॻणतियूं आहिनि, फ़िकिर आहिनि, ज़मानो कीअं छॾिबो, हेॾे वञिबो त कीअं थींदो, मुर्शिद जो चयो वठूं त कीअं थींदो, मुर्शिद चए थो सिर थो घुरे, पोइ सिर ॾिजे त छा थींदो। इहे फ़िकिर ॻणतियूं जे कई त इश्क जे मैदान में अचे ई कोन। अकुल मत शर्म टे नीह निहोड़िया, जे इश्क आहे त अकुल मत शर्म इन टिनी खां आजो थी। ॾिसो जेकॾहिं जेका वाट असां वठूं था, हलिया हलूं था ज़ाहिरी तरह, उहा वाट जेकॾहिं सही बि न आहे त असां उनखे सही था सम्झूं, पर जेकॾहिं छॾींदासीं त पंहिंजा समाजी माण्हू भाउर भेनर सभु मेणा मयारूं ॾींदा थी काॾे थो वञे। हीउ दग कहिड़ो आहे जंहिंमें अवेड़ो दग तो वरितो आहे, हीअ राह रहबरी वारी सड़क सिधी थी वञे, इहा छॾे तूं अवेड़ी वाट वरिती आहे। मज़ो त अवेड़ी वाट में आहे, जेका ज़ाहिर वारनि खे अवेड़ी ते लॻे उहा ॾाढी सिधी वाट आहे, उहा सिराते मुस्तक़ीम आहे, उहा वाट इनाम याफ़्ता माण्हुनि वारी वाट आहे, उहा आशिक़नि वारी वाट आहे। पर छाकाणि त असां कमज़ोर आहियूं, दिलियूं हणूं था, असां उन वाट ते हली न सघंदासीं, तंहिंजे करे पंहिंजो पाण खे आसरा ॾेई इहो ई चऊं था त इहा ई वाट सिधी वाट आहे, सही वाट आहे। नागा नानिया हलिया वेचारा विया, नागा नानिया हलिया वेचारा विया, नरका पिड़ियन जा सुबह तान सुआ। अल्लाह हुजे हित हुआ, आऊं न जीअंदी उनरी। कंहिं बुज़ुर्ग ॻाल्हि पे कई त हिकु अॾी पई, हिकिड़ो कात पियो हो, भरिसां हिकिड़ी पेती पई हुई, जंहिं पेती में क़ीमती शयूं हुयूं, जंहिंजो मुल्ह हुयो कंध। कई आया उते बीही ॾिसी मोटिया पिया वञनि, सलाहूं करे मोटिया पिया वञनि। हिकिड़ा ॿ पखी उॾामंदा आया, कंध अॾी ते रखी, कंध काटे पेटी खे खयूं हलिया विया। असुल शइ उहे ई खणी वेंदा, उहा जेका माणिक मोती लाल वारी पेती आहे, उन्हनि जी खुलंदी जेके सिर क़ुर्बान कंदा, सिर मिठो न कंदा, जी मिठो न कंदा, तर्क थींदा, तारिक थींदा, उन्हनि खे ई इहो इनाम नसीब थियणो आहे। शाह साईं असांखे इहो ॾस ॾिनो त तव्हां इन इश्क वारे सौदे में मुतज़लज़ल न थियो, पक्का थी निकिरो ऐं इनशा अल्लाह उमेद इन सां निकिरो त नेठि कामयाबु थींदो।
छाकाणि त हीउ रुञ जो सफ़र ज़रूरु आहे, पर अॻे पोइ मरां मरां मार्ग मरणो त उएं बि आहे, मरणो त उएं बि आहे, ख़ुदा करे इन वाट ते मरां। छाकाणि त वाट ई कम जी आहे, सभु कुझु वाट में ई आहे। इनशाला को अचण वारो मतां लिफ्ट ॾे खणी हले, मतां को सवारी वारो प्यादो गॾिजे, उहो मंज़िल ताईं रसाए। इनशाला ईअं ई थींदो, पर तव्हांखे वाट ज़रूरी आहे। इहा वाट कंहिं अलाह वारे वटि सिर ॾियण सां ई मिलंदी आहे। सिर ॾियण जो मक़सदु आहे, सिर ॾियण जो मक़सदु आहे रज़ा में राज़ी रहणु, मर्ज़ी ॾियणु। माण्हू मर्ज़ी न ॾींदा आहिनि, सिर ॾेई छॾींदा आहिनि। मुंहिंजे मर्ज़ी जे ख़िलाफ़ु शादी न थी त मां ज़हर खाई अंत आणींदुसि। अख़बारूं भरियूं पियूं आहिनि, नंढड़ा मासूम छोकिरियूं ऐं छोकिरा ज़हर पी अंत आणे छॾींदा आहिनि, मर्ज़ी न ॾींदा आहिनि, सिर ॾेई छॾींदा आहिनि। सिर ॾियणु सवलो आहे। शाह साईं यमन कल्याण में फरमाइनि था, अञा तो मंझा कख छुते रत निकिरे, मुंहं में महबूब बणिजा कीअं झलींदे घाव, सो तूं कुॼाड़िया सिकण जूं सधूं करे। शाह साईं पंहिंजे बैत में इहो मफ़हूम ॿुधाइणु चाहिनि था त ॾिस, अञा तूं नाज़ुक आं, नफ़ीस आं, लतीफ़ आं, शहज़ादो लॻो पियो आं, तुंहिंजे जिस्म ते कख छुहण सां बि रतु निकिरियो थो पवे, तूं इश्क जो दावा कीअं थो करें, तूं आशिक़ कीअं थो सॾाएं, महबूब बणिजा तूं धक कीअं सही सघंदे, उन्हनि जा घाव त ॾाढा ॾुखिया। उन जे लाइ तोखे जिस्म बि ओहिड़ो खपे, मज़बूत हुजे, तन खे तसिया ॾेई जिस्म खे मज़बूत कर, सघ पैदा कर, पोइ इन वाट ते हल। न त तूं हरू भरू छाजे लाइ सिकण जो तूं सधूं करे, इहा त पोइ सदड़ियो थी पवंदे। असुल छा आहे त ही राह, ही वाट अहिड़ी आहे जंहिंमें आज़माइश शर्त आहे। अल्लाह पाक क़ुरान शरीफ़ में फरमाए थो, हू चवनि था त असां जन्नत में वेंदासीं, न न, अञा त उन्हनि सां उहे हालतूं न थियूं आहिनि जेको इन्हनि खां अॻियनि वारनि सां थियूं। हुननि जूं दिलियूं निड़िन ताईं अची वियूं ऐं हू चवणु लॻा त अल्लाह जी मदद कॾहिं पहुचंदी। ऐं हू चवनि था त असां जन्नती आहियूं, न न, झंझोड़िया वेंदा, आज़माया वेंदा। ॾिसूं त उहे चवनि था उन ते क़ाइम बि आहिनि या न। इहा आज़माइश पंहिंजनि पिरनि खां वठंदो आहे। ख़ासनि ख़लीलनि खे तो सख़्तियूं सहाए, हू बेपरवाह आहे, हुनजी मर्ज़ी आहे त कंहिंसां कहिड़ो तरीक़ो इस्तेमालु करे। तंहिंजे करे तोखे अॻु में ई तयारी करणु घुरिजे। हज़रत बीबी राबिया बसरी रहमतुल्लाह अलैहा हिकु दफ़े रेड़ियूं ॾींदी, सजदा कंदी, काबे जे सफ़र ते निकिती, काबे जे दीदार ते निकिती त आवाज़ आयुसि, राबिया ही कहिड़ो तमाशो आहे? मालिक, मां तुंहिंजी आशिक़ आहियां, मां तुंहिंजो सलाम करणु चाहियां थी, हिन अंदाज़ सां भेटा ॾियणु चाहियां थी जो कॾहिं काबे मूंखे सलामी ॾिनी त मां अॼु उन ख़ुशी में तोखे सलाम ॾियां। राबिया, तूं मुंहिंजी आशिक़ सॾाएं थी, तोखे ख़बर आहे त मां आशिक़नि सां कीअं कंदो आहियां? राबिया फरमायो त साईं ॿुधायो। राबिया तूं मथे ॾिस। बीबी राबिया
रहमतुल्लाह अलैह मथे ॾिठो त दरिया पियो वहे रत जो खून जो। पुछो वियो साईं इहो छाजो दरिया आहे? राबिया ही उन्हनि जो दरिया आहे जेके मुंहिंजे सिक जो सलाम कंदा हुया, दावेदार हूंदा हुया, हू चवंदा हुया त असां आशिक़ आहियूं। कंहिंजे सिसी जो खून आहे, कंहिंजे अखियुनि जो खून आहे, गुड़हनि जी सूरत में वहाईंदा रहिया, कंहिंजे पेरनि जी पिथुनि जो खून आहे। अल्लाह जीव मुंहिंजो जन हो अंगड़ यारो वढियो पुजाणा पिरिन वो ओ पुजाणा पिरिन सिबा सजो न थिए वो जी लतीफ़। छा साईं खे त इहा परोड़ आहे, छा साईं इन्हनि हालतुनि मां गुज़रियो आहे, उन जे करे आशिक़नि खे अॻु में ई तयारी थो वठराए त न न हिते कचनि जो कमु ई कोन्हे को, हिते पको बीठो थी अचे जेको सिर ॾे कंबे न कुड़के। करबला में कूप वियो पर सभु आज़माइशूं वरतियूं वयूं, हर क़िस्म जी आज़माइश उते इंतिहा ते पहुती, मगर इमाम हुसैन अलैहिस्सलाम न कंबिया, न ॾकिया, न ढिना। छाकाणि त जेकॾहिं इहे सभु कैफ़ियतूं अचनि त पोइ कामयाबी न हुई। कामयाबी हुई इन में ॾिसो मलाइको, ॾिसो अंबिया ही कीअं थो क़ुर्बानी पेश करे। सोणे रसूल जो ॾोहिटो करबला में पाण मल्हायो वियो, उमत बचायो वियो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन आज़माइश में पूरे लहण जे करे। छाकाणि त हुते त काती बि कंबियो वञे थी, महबूब जी पर महसूसु कंदे, हुनजो रवियो ॾिसंदे त उन वक़्तु अर्श बि उछगार ॾिनी हुई, पर हू क़ाइमु रहिया, हू उन क़ुर्बानी ते मुतसलसल न हुया। हुननि खे ख़ुशी हुई त जेको मालिक असां खां आज़माइश वठे थो, असां उन इम्तिहान में कामयाबु आहियूं, पास आहियूं। सो शाह साईं चवे थो त अञा तो मुंझाऊं कख छुते रत निकिरे, मुंहं में महबूबनि जा कीअं झलींदे घाव, सो